ब्रेकिंग न्यूज़ है दादू मां अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सख़्त गर्मी में शहरी पानी फुड़े लाइ परेशान आहिनि। वाटर सप्लाई 40 ॾींहं खां बंदि आहे। 4 लख आबादी वारे शहर दादू जा शहरी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। ग़रीब तबिको पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण खां बि लाचार बणियल आहे। शहरी केतिरनि किलोमीटरनि जो सफ़र करे शहर खां ॿाहिरि लॻल मिठे पाणी जी सबीलनि तां पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। दादू मां ख़बर आहे सख़्त गर्मी में शहरी पाणी फुड़े लाइ परेशान आहिनि। वाटर सप्लाई 40 ॾींहनि खां बंदि आहे। 4 लख आबादी वारे शहर दादू जा शहरी पाणी फुड़े लाइ परेशान आहिनि। ग़रीब तबिको पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण खां बि लाचार बणियल आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे दादू मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर दानिश ख़ुश्क। जी दानिश, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़रीन, असां कोशिशि करे रहिया आहियूं त राब्तो करे इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करे सघूं। दादू में सख़्त गर्मी में शहरी पाणी फुड़े लाइ परेशान आहिनि। वाटर सप्लाई 40 ॾींहनि खां बंदि आहे।